सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः हरि ओम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवत गीता जे बे अध्याय में तहां श्रवण करे रहा हो साध संगत जी। श्री कृष्ण भगवान भक्त अर्जुन जे द्वारा ज्ञान दई रहन की भीष्म पितामह आदिकन जा ही शरीर माया रूपी होण सबब नाशवंत आहिन, तंहिं करे शरीरन लाइ दुख करण ठीक न आहे। छो त हे अर्जुन सब प्राणी जन्म खां पहिरियां बिना शरीर वारा ही आहिनि, रुगो विच में शरीर वारा नजर था अचनि, पोइ इन ॻाल्हि में चिंता छाजी। पहिरियों भी न हुआसीं असां, हा न भाई, पोइ भी न हूंदासीं। 100-150 साल पहिरियों कोई भी न हुयो असां मां, वरी पोइ भी न हूंदासीं, विच में नजर था अचनि, तो यो सदा हुजण नाहे, हा न। अमर शय उहा आहे जेकी पहिरियों भी हुजे, हाणे भी आहे, अॻिते भी हुजे, सदा हुजे। शरीर न पहिरियों हो न पोइ हूंदो न सदा हूंदो, केवल विच में बस नजरे तो पियो। हे अर्जुन, ही आत्मा ॾाढी ॻुझी आहे, तंहिं करे को महापुरुष हिनखे अचरज वांगुरु ॾिसंदो आहे। ध्यान दे ॿुधो, कोई महापुरुष हिन आत्मा के अचरज वांगुरु ॾिसंदो आहे। ठीक तहिड़ी तरह ॿियो कोई महापुरुष हिनखे अचरज वांगुरु आत्म तत्व के चवंदो आहे। वरी कोई हिन आत्मा के अचरज वांगुरु ॿुधंदो आहे, ऐं कोई त बुद्धि करे भी हिन आत्मा के न जानंदो आहे। चौ हरे राम। एड़ी शय आत्मा कमाल आहे। अमर हुआ है जेकी नजर नथी अचे, और जेको नजर तो अचे सब विनाशवान आहे। संसार रहंदो कोन, आत्मा वेंदी कोन। ध्यान जो साथ संगत, शरीर जो नातो संसार से जुड़ल तो कनेक्शन, और आत्मा जो नातो परमात्मा से जुड़ल। तो आत्मा परमात्मा से जुड़ल है, उन्हीं जो अंश। शरीर संसार जो जल पृथ्वी वायु अग्नि आकाश इन पंच तत्व में तो ठहर। प्राण निकरी वेंदा आहिनि त शरीर बदलजी वेंदो आहे। तो आत्मज्ञान चवण जो अर्थ भगवान जो कि अहिड़ी शय आहे आत्मज्ञान, आत्मा आत्म तत्व अहिड़ो आहे कि ॾाढो गुरु कृपा थी वञे, प्रभु कृपा थी वञे, जो सोई जान है जे देह जनाई, तो अलग ॻाल्हि आहे। बाक़ी ईअं त कोई चवंदो भी आत्मज्ञान, कोई ॿुधंदो भी आ, पर समझंदो कोई आहे। कई माण्हू चई करे ॿुधी करे भी न समझंदा। चौ हरे कृष्ण। हे अर्जुन, ही आत्मा सभिनी जे शरीर में सदाई न रहण वारी आहे, तंहिं करे सभिनी वैल प्राणन लाइ तुम दुख करण लायक नाही। धर्म के ॾिसी भी तुम भव करण जे लायक नाही, छो त धर्म सां जुड़ियल युद्ध खां वधीक ॿियो कोई भलाई जो कम
क्षत्रिय माण्हू जे लाइ कोन्हे कि अर्जुन तूं क्षत्रिय आहीं और तुंहिंजे लाइ युद्ध करण धर्म आहे। इन खां वॾो धर्म छा हूंदो? पंहिंजो धर्म निभाए, युद्ध कर। हे पार्थ, माता कुंती जो नालो हिकिड़ो प्रथा, इन करे अर्जुन खे पार्थ बि चवंदा आहिनि, हा न? प्रथामो पार्थ अर्जुन। ऐं माता कुंती जो नालो कुंती त कौंतेय। कई बार युद्ध करे राजाउनि खे हाराए अतुल धन संपत्ति वठी आयो त धनंजय, गुडाकेश। चओ हरे राम। सव्य साचिन, खबे हथ सां बि धनुष हलाए वठंदो आहे, इन करे उनजो नालो सव्य साचिन बि आहे। ॿिया बि कई नाला आहिनि अर्जुन महाराज जा। भगवान चवनि था, हे अर्जुन, हे पार्थ, पंहिंजो पाण मिलियल ऐं सुर्ग जे दर ते द्वार खुलियल हीअ युद्ध, इन तरह जे युद्ध जो मौक़ो भागन वारा खत्री पाईंदा आहिनि। चओ हरे राम। हाँ, हे उअं ई थियो जीअं कोई ब्राह्मण देवता हुजे या उनखे काथे जगन्नाथ भगवान जी काई जन्माष्टमीअ जी, रामनवमीअ जी कोई विशेष प्रेम सां कोई पूजा करण लाइ मिली वञे, उहो पोइ हिते हटंदो? ॿुधायो, असांखे कोई कीर्तन मिली वञे, काफ़ी प्रेमी संगत वेठी हुजे, कथा हुजे, त पोइ हिते हटंदासीं अहिड़े मौक़े खां? ऐं हिते पोइ हिते हटूं त पोइ मतिलबु छा? जिते ॿुधण वारा प्रेमी हुजनि ऐं सत्संग कीर्तन जे लाइ बढ़िया, असां चऊं कलाक कंदासीं, संगत चए न 2 कलाक कयो, हा न भाई? असां चऊं 6 बजे ऐं संगत 5:30 अची वेही रहे। अहिड़ा मौक़ा मिलनि ऐं न कयूं त सम्झो असां धर्म छॾे छॾियोसीं। चओ हरे राम। भगवान चवनि था, अर्जुन, हे पार्थ, तुंहिंजे लाइ त स्वर्ग जो द्वार खुलियल आहे। कमाल जी ॻाल्हि आहे। हे मौक़ो युद्ध जो बिल्कुलु डायरेक्ट लाइन थी वञे। भागन वारा क्षत्रिय पाईंदा आहिनि। ही धर्म वारो युद्ध न कंदे त पंहिंजे धर्म ऐं जस खे विञाईंदे, पाप खे प्राप्त कंदे, सभु तुंहिंजी घणे वक़्त ताईं रहण वारी बदनामीअ जी ॻाल्हियूं कंदा। ऐं अहिड़ो अपजस मान शान वारे इंसान जे लाइ मौत खां बि वधीक हूंदो आहे। क्षत्रिय अपजस न सही सघंदा अथव, तुरंत गुस्से में अची वेंदा अथव। ॾिठो ध्रुव महाराज कीअं पियो फुफकारे, जेॾी महिल सौतेली माता उनखे व्यंग्य जा वचन बाण हया, जेॾी महिल हे त ईअं पियो फुफकारे ध्रुव महाराज, लंबी लंबी बिल्कुलु सांस पियो खणे, आंसू वहण लॻा, क्रोध अची वियो। हे त माता सुनीति उनजे मार्ग भगवान विष्णुअ ॾे बदिले छॾियो, उन क्रोध खे भक्तीअ में बदिले छॾियो। 2 days माम हुजे, चइसां हल मां बि थी हलाए पई, ॿई हली करे हाणे चङी तरह ख़बर वठूं था तुंहिंजे पीउ जी ऐं तुंहिंजे हुनजी आई आहे वॾी। चओ हरे राम। पोइ छा थियो? पोइ त ख़बर ई तो पोइ छा थियो, है न? न त ध्रुव महाराज खे काॾों भगवान मिलनि, न काॾों भक्ति मिले। श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। कल ॿुधाइनि पिया न एकादशी बाबा जन, माण्हू पहिरियों इंट्रोडक्शन ॾेई छॾींदा आहिनि। मां ॾाढो गुस्से वारो आहियां भाई, ॾिस मूंखे गुस्सो ॾाढो ईंदो अथई, मां पहिरीं चई थो छॾियां, सुभाणे अहिड़ो क़दम न खणंदा तुंहिंजे मथां ई गुस्सो थी वञे। चओ हरे राम। ॾिस मां ॾाढो सिधे सां सिधो आहियां, मां टेढ़े सां टेढ़ो आहियां। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मंगलू राम वञे पियो ट्रक में ऐं ख़ाली सुनसान रस्तो आयो अंधेरे जो, ऐं ॿिन्ही तरफ़ 2-3 माण्हू वेठा, थोड़ा वीचारा ख़तरनाक पिया लॻनि। हाणे मंगलू राम सम्झी वियो, भई सोन जी मुंडी बि पातल आहे, मोबाइल बि नओं वरितो आहे, हाँ पैसा बि पिया आहिनि 10,000 जेब में, त पोइ वीचारो हाणे छा करे? उन्हनि खे ॾिसे पियो, भउ पियो थियनि। पोइ मंगलू राम चवनि पियो, ॾिसो भाई, मां ईअं ॾिसण में ॾाढो सिधो साधो लॻंदो आहियां, मां ॾाढनि जो न ॾाढा झगड़ा थी चुका आहिनि, अलाए घणा केस था हलनि मुंहिंजे मथां, कोई ईंदो आहे त मां पोइ ते न हटंदो आहियां। चओ हरे राम। वो पंहिंजे लेखे पंहिंजो परिचय पियो ॾिए, उन्हनि वीचारनि कुझु चयो ई कोन अञा। श्री कृष्ण गोविंद।
मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंता हे पार्थ अगर तू युद्ध न कंदी त मानू थोड़ी सोचींदा कि अर्जुन छाजे करे युद्ध छड़े। उनके दया अचवी करुणा अचवी अपनापन अचियो उहे त ईअं सम्झंदा अरे हिम्मत हारियो। पांडवन जी सेना ॾिसी करे 11 अक्षौहिणी सेना भीष्म पितामह द्रोणाचार्य जी कृपाचार्य अरे मानू त ईअं सम्झंदे अपजस कंदे। अपजस क्षत्रिय जे लाइ मौत खां बि वधीक आहे। जिन जो तू प्यारो थी भी हाणे हिन महिमा के प्राप्त थियो उहे महारथी भी तोखे भव जे करे युद्ध का मुंह मोड़ियल मञींदा कि भव जे करे ड्रिजियो। अरे तुंहिंजा वेरी तुंहिंजे बल ऐं शक्ति जी गिला कंदा तुंहिंजे बल जी गिला कंदा ऐं घणाई न चवण जहिड़ा वचन चवंदा पोइ उन खां वधीक दुख छा थींदो। चओ हरे राम। तंहिं करे युद्ध करण तुंहिंजे लाइ हर तरह सां सुठो आहे। छाकाणि त या मरी स्वर्ग खे प्राप्त थींदे या जीते जी धरतीअ जो राज भोगींदे। मरी में त स्वर्ग मिलंदो ऐं अगरि जीते में त राज भी मिलंदो। चओ हरे राम। तंहिं करे हे अर्जुन युद्ध लाइ इरादो पक्को निश्चो करे ऐं खड़ो थी। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। रखूं मेहता साहब रखूं पढ़ूं थोड़ो अञा हले थोड़ो हलो। मेहता साहब चवन था त हिकु ॿ श्लोक पढ़ी था वठूं न त असां हिते रखी छॾियूं। भगवान चवन था अगर तोखे स्वर्ग जे राज जी कामना न हुजे ध्यान ॾेई ॿुधजो भाई। गीता तव बेताल की कथाएं कोन्हनि वो कि हलंदी वेंदी बढ़िया आहे कायो ओॾे आयो खजानो मिलियो ईअं थियो राजा मिलियो हो मिलियो ईअं कोन्हे। हिकु हिकु लाइन में वीचार करणो पवंदो। चओ हरे राम। समझे तो संदीप ध्यान ॾेई ॿुधो भाई। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंदा ठीक आहे अगर तोखे स्वर्ग जी इच्छा कोन्हे राज जी भी इच्छा कोन्हे सुख दुख नफ़ो नुक़सान हार जीत खे हिकु जहिड़ो समझी युद्ध लाइ तैयार थी। इन रीत युद्ध करण सां तूं पाप खे न प्राप्त थींदे। बिना इच्छा कामना जे जेको धर्म समझी करे कर्म कयो वेंदो आहे वो मोक्षदायक थींदो आहे। उन सां मुक्ति मिलंदी आहे। ऐसन बैठा ऐसन बैठा हाथ जोड़ के हाँ बात झन करा शांत बैठा चुपे चाप बैठा ऐसे हाँ गालाइन था बैठा पाण। श्री कृष्ण गोविंद भगवान चवंता है पार्थ ये गाल तुझे लाइ ज्ञान योग बाबत चई वई आहे। ये रस्तो ज्ञान योग जो आहे। भगवान चवंता है ज्ञान मार्ग के द्वारा मां तोखे समझायो। भक्ति मार्गा कर्म योगा। भगवान चवंता हाणे तू ज्ञान योग जो रस्तो ॿुधो हाणे तू कर्म योग जो रस्तो ॿुध। चओ जय श्री कृष्ण। इनके हाणे तू निष्काम कर्म योग बाबत ॿुध जंहिं बुद्धीअ सां भरजी तू कर्मनि जे बंधन के चंगी तरह नास कंदे हिन निष्काम कर्म योग में आदि यानी बिज जो नास आहे ऐं उबतो फल रूप डोह भी कोन थींदो आहे। तंहिं करे हिन निष्काम कर्म योग रूपी धर्म जो थोड़ो भी साधन जन्म मरण रूपी वडे भव खां मुक्त करे छॾींदो आहे। बिज कहिड़ो आहे भगवान चवंदा तूं जेकी हीअ युद्ध कंदे तुंहिंजे मन में हिकु त युद्ध करण जी इच्छा आहे न कोन्हे त हिन बीज लॻो ई कोन। फल जो बीज न लॻो न भाई। बिज न लॻो त फल रूपी
परिणाम काथे ईंदो? यानी तुंहिंजो जेको इहो कर्म थींदो युद्ध करणु, इहो निष्काम भाव सां थींदो त इहो मुक्ति ॾियण वारो थींदो। जेको बि कर्म स्वार्थ जे लाइ, लोभ जे लाइ, फल जे इच्छा जे लाइ करण जे अभिमान पूर्वक कयो वेंदो आहे कि मां कयो, कर्तापन जो अभिमान, कुछ मिले मूंखे, वाहवाही थिए, माण्हू ॾिसनि, उहे कर्म ॿधंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। थोड़ी सुठी भाॼी ठहे त पोइ असां न खारायूं त उनजे मुंहं में बि ठका कयूं, खाए हे बि मुंहिंजी तारीफ़ करे, कीअं ठही आहे ॿुधायो, मां पंहिंजे हथ सां ठाहे थी, मां बढ़िया खाई ॾिसो, आलूअ जो भुर्तो अथव, मेहता साहब ठीकु आहे, ॾाढो बढ़िया, न थोरो अञा खाई ॾिसो, ॾिसो ठीकु आहे न, इहा अञा तारीफ़ करे, ख़राबु त न ठहियो आहे, मिर्च त कोन्हनि हिन में, खटो वधीक त न थियो आहे, न असां बि ठाहींदा आहियूं कॾहिं कॾहिं, थोरो खाई ॾिसो। नानक राम आयो, उनखे भले एतिरो टुकड़ो खाराए पर तारीफ़ सभिनि जी खपे। त जेको बि कर्म इच्छा जे द्वारा, कामना जे द्वारा कयो वेंदो उहो ॿधंदो, जेको निष्काम भाव सां कयो वेंदो उहो मोक्ष ॾींदो। चओ हरे राम। तॾहिं चवनि था जंहिंखे दान ॾियो उनखे बि पतो न पए कि दान तव्हां ॾिनो आहे। तव्हां त पंहिंजी महिमा न कयो, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पंहिंजो नालो न कयो, उहा अलॻि ॻाल्हि आहे, हिन हथ खे जो हिनखे पतो न पए उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर हीअ केॾी अनोखी ॻाल्हि आहे कि जंहिंखे दान ॾियो था उनखे बि पतो न पए कि दान तव्हां ॾिनो आहे। इन तरीक़े सां दान कयो। हरे कृष्ण। कंहिं होटल वारे वटि वियो था, उनखे 500 रुपया कढी ॾिने, भाई ये ग़रीब अचई था, उहो जेको हिकिड़ो वञे पियो न, ॾिस माण्हू वञे थो न राम मंदिर में, हा उन 500 ॾिना, चई हिनखे ॾिस त ग़रीबनि खे खाराए छॾे। न होटल वारे खे पतो पियो, खाइण वारनि खे त बिल्कुलु पतो न पवंदो। चओ हरे राम। कई तरीक़ा आहिनि अहिड़ा दान करण जा। श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। उन गुरुवार तव्हांखे कथा ॿुधाईसीं, हिकिड़ो भक्त महात्मा अकिंचन दास, हरपाल दास बि हुनजो नालो, उहो भंडारो कंदो, हिकु ॾींहुं सभु पैसा ख़तमु थी विया, और साधुनि जी घणा, अलाए घणा साधु, 1000 साधु अलाए घणा अची पहुता। अरे बाप रे, पोइ त वियो जंगल ते लूटण जे लाइ माण्हुनि खे, कोई लुटजण जे लाइ बि न आयो, शाम तक कोई राहगीर न आयो, पोइ खणी करे उहो उल्टो तीर पंहिंजे पेट में हणणु लॻो। भगवान खे करुणा अची वई, लक्ष्मी नारायण भगवान अची विया सेठ सेठानी ठही करे। छा त सजी आया भगवान, 10 ॾींहं आंगुर में मुंडियूं पातल, हार पातल, नेकलेस बढ़िया, हाँ कर्ण फूल पातल, बाजू बंद, कमर बंद, पैजनिया पायलिया, झुन झुन रुन रुन करे सेठ सेठानी अचनि पिया। भई जी तलवा पंहिंजे पाण खे हणण वारो बाण, भगवान चई भैया रस्तो ख़बर अथई छा शहर जो? ॾिठई त बसि, चई शुक्र आहे भगवान, चई रस्ता ॾेखारण लाइ त वेठा आहियूं, हली अचो मुंहिंजे पोयों। थोरो गहरे जंगल में वठी ऐं उहो धनुष भगवान ते रखी, माता लक्ष्मी ते चई सभु इहे लाहे गहना। चओ हरे राम। भगवान त आया ई लुटजण जे लाइ। अरे भाई असांखे शहर जो रस्तो ईअं न कर भाई। भगवान चई तुरंत लाहे, सुभाणे हेठी मथी न थी वञे, माण्हू खूंखार थो लॻई पियो, जल्दी ॾेसि। तुरंत लाहे ॾिना लक्ष्मी माता। चओ जय श्री कृष्ण। सभु ॼण खां पोइ बि हिकिड़ो हार, हिकिड़ी मुंडी लक्ष्मी माता वटि बची वई। हाणे भगवान खे अखरणु लॻो, हीउ वीचारो एॾो सेवा थो करे, भंडारा, हिनखे त हे एतिरो मिली वञे कि हलाईंदो रहे न त वरी असांखे लुटजण लाइ अचिणो पवंदो। भगवान चवंसि था ॾिस भाई, तूं ॾिस हिनजी सभु हे पायल बाजूबंद सभु रखी छॾे, मुंहिंजा हार रखे, हे जेको गले में हीरनि जो हार अथसि न, जंहिंमें विच में पुखराज लॻल आहे, इहो न लाहिजांसि, हिनजे मम्मीअ ॾिनो अथईसि गिफ्ट में। अरे हे त सभिनि खां महांगो आहे, अम्मा पहिरियों इहो लाहे। चओ हरे राम। उहो भुलिजी वियो लाहिणु, भगवान हुनखे रिमाइंड कराए छॾियो। तुरंत उहो लाथई, हिकिड़ी उहा न पई लहे, अंगूठी न पई लहे, उहा खीचे करे लाथई त भगवान लक्ष्मी माता जे आंगुर में वो थोड़ो सो रेंड अची वई, खरोंच अची वई उते। वो तो लूटे करे हलियो बढ़िया भंडारो करण। लक्ष्मी माता चए पई तव्हां न हुजो, मां शाप ॾेई छॾियांसि। हे ॾिसो हे त खीचे हली वियो आहे मुंडी। चई काई ॻाल्हि न आहे, हाणे छा कयूं, हाणे काॾे वेंदासीं, कुझु बि त न बचियो।
भगवान चवनि था हिकु कमु आहे, असां वटि कुझु आहे कोन, ऐं फोकट में भोजन करिणो अथई भंडारो। चई कीअं? चई हल उन जी भंडारे में हलूं था पिया। कीअं हलंदासीं होॾे? चई हिन महिल सेठ सेठानी जो रूप बदिले मुनि ऐं साध्वीअ जो रूप था धारण कयूं। उहो भॻवानु बणिजी आहे महात्मा, उहो बणिजी वई साध्वी। साधु साध्वी ॿई आया, घणे प्रेम सां बढ़िया पंगत पातऊं, दाल चांवर बटाला खीर पूड़ी पकोड़ा बढ़िया खाई करे आहा चकाचक। पोइ भॻवान जा चरण दॿाइण लॻा। लक्ष्मी माता जा चरण दॿाईंदे जेकी हुनजी पत्नी हुई, ज़ाल हुई, हुन संत जी अकिंचन दास हरपाल दास जी, जिन महिल हथनि खे दॿाइण लॻी त नज़र पइजी वई, अरे अम्मा ही तव्हांखे रेंड कीअं अची वई आहे, हे खरोच कीअं आई आहे, बीहो बीहो मां कुझु लॻायांव थी पई। कीअं? चई छा ॿुधाए, रस्ते ते अहिड़ो मिलियो ख़तरनाक माण्हू लूटण जे लाइ, सम्झी वई त होॾे त मुंहिंजो मुड़ुसु ई वेंदो आहे। चओ हरे राम। अरे पोइ रस्ते ते तव्हां त तुरंत चई तव्हां त साध्वी आहियो। फासी पई लक्ष्मी माता। ये सभु नारायण जी चालाकी आहे हिननि जी। हाँ कुझु मूंखे साफ़ करे गचे में विझी छॾियऊं, मां ॻाल्हाए वेठुमि त मां त भुलिजी वियुमि मां साध्वी बणियल वेठी आहियां। त पोइ भॻवानु मुस्कुराइण लॻा। आख़िर भॻवानु प्रकट थी करे उन्हनि खे लक्ष्मी नारायण रूप में दर्शन ॾिनो। बोलो लक्ष्मी नारायण। भॻवानु चयो अकिंचन तुंहिंजे मां सेवा सां प्रसन्न आहियां। आहा छल कर बल कर जो संतन मुख दे। भले तुंहिंजो तरीक़ो ग़लति आहे पर तुंहिंजे अंदरि इच्छा कोई कोन्हे, कामना कोन्हे, स्वार्थ कोन्हे, दिखावो कोन्हे, पाखंड कोन्हे, कर्तापन जो अभिमान कोन्हे। इन करे तुंहिंजो ग़लति कर्म बि मूंखे खीचे आयो आहे। माण्हुनि जा पुण्य कर्म बि मूंखे न खीचे सघंदा आहिनि। कयो त तूं पाप आहे न, संसार नज़र सां तोखे सजा मिलंदी, पर तूं मूंखे रिझाए वरितो। इन करे मां तो वटि हली आयमि। अॼु खां लक्ष्मी तो वटि समृद्धीअ जे रूप में रहंदी ऐं मां प्रेम जे रूप में रहंदुमि। भक्ति समृद्धि ॿई तो वटि थिया। तूं ज़िंदगी भर सेवा कंदो रहो, उन खां पोइ तूं मुंहिंजे परम धाम में ईंदे। बोलो भक्त वत्सल भगवान। संसार जी अदालत क्रियाग्राही आहे, हा न। उहा क्रियाग्राही यानी वो कर्म ॾिसंदी आहे। भगवान आहिनि भावग्राही, वो कर्म वर्म न ॾिसंदा आहिनि, भाव ॾिसंदा आहिनि। तॾहिं श्री कृष्ण भगवान चवनि था हे कर्म योग जो रस्तो आहे। बिना स्वार्थ, बिना इच्छा, बिना अभिमान जे अगरि तूं युद्ध कंदे त इहो तोखे मोक्ष मिलंदो। पहिरियों भगवान ज्ञान योग ॿुधायो, हा न। शरीर अलॻि आहे, आत्मा अलॻि आहे, इहो ज्ञान आहे। हाणे क्रिया कर्म करण जी तकनीक सम्झाई, इहो कर्म योग आहे। अॻिते चवंदा युद्ध बि कर, मूंखे यादि बि कर, इहो भक्ति योग थी वेंदो। हरे राम। भगवान चवनि था हिन निष्काम कर्म योग में बिज आहे ई कोन, वासना आहे ई कोन फल जी। उल्टो फल रूपी ॾोह बि कोन थींदो। तंहिं करे हिन निष्काम कर्म योग रूपी धर्म जो थोरो बि साधन जन्म मरण रूपी वॾे भव खां मुक्त करे छॾींदो। हे अर्जुन, हिन भलाईअ वारे रस्ते ते पके निश्चय वारी बुद्धि, लेकिन इरादो पक्को हुजणु खपे। हिन भलाई जे रस्ते में इरादो बिल्कुलु पक्को हुजे, निश्चय हुजे बुद्धीअ में। ऐं अज्ञानी माण्हुनि जी बुद्धियूं घणनि भेदनि वारियूं थींदियूं आहिनि। खिन में अवर, खिने में अवरा। चओ हरे राम। हाणे चवंदा हल यार, हल बढ़िया, हल जल्दी सत्संग ते हलूं था। वरी अचानक ॾिठूं कोई चयूं सल त बढ़िया गुपचुप खाई अचूं। छॾ तूं वञ सत्संग में। छो? अरे न अॼु मूड कोन्हे, छॾे सुभाणे ॾिसंदा। अरे गुपचुप आया सत्संग छॾे छॾ। चओ हरे कृष्ण। कंहिं घुमण जी लालच ॾिनी, सत्संग छॾिजी वियो। टीवीअ में कोई मूवी अची वई, सत्संग छॾिजी वियो। कोई यादि अची वियो कमु त सत्संग छॾिजी वियो। त इन जी बुद्धि पकी न आहे। भॻवान चवनि था हिन में बुद्धि पकी खपे। भलाईअ वारे रस्ते में हिकु ई बुद्धि हुजे। हे कमु करिणो आहे मतिलबु करिणो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। अच्छा, मज़े जी ॻाल्हि, भॻवान परीक्षा बि उन्हनि खां ई वठंदा अथव जंहिंजी बुद्धि पकी हूंदी आहे।
ये छुई मुई जी बुद्धि वारा जेके हुंदा आहिनि थोड़ी थोड़ी देर में अलग अलग सोचींदा आहिनि उन्हनि खां थोड़ी न परीक्षा वठंदा वो तो पंहिंजो पाण ई किरंदा रहंदा आहिनि पक्के इरादे वारा हुंदा आहिनि उन्हनि जे साम्हूं तुरंत लालच ईंदी कोई वॾो कमु ईंदो फोन ईंदुसि तुरंत भैया 50,000 जो माल खपे अचे तो कि न भैया मां 7 बजे ईंदुमि 7 मां हली वेंदुमि मैं तुंहिंजी मर्ज़ी अथई सोचे वठ भगवान माफ़ कजां तव्हां त रोज़ अवेलेबल आहियो न सुभाणे ॿुधी वठंदासीं फेसबुक बि त हले थो हे छोड़ो बीहंदो कोन ग्राहक हे चंडो आहे चए थो हली वेंदुमि मैं चङो भगवान मां हलाऊं त पोइ सुभाणे मिलंदासीं चओ हरे राम त परीक्षा कंहिंखों वठी वेंदी जेके पक्के इरादे वारा हूंदा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अज्ञानी माण्हुनि जी बुद्धियूं घणनि भेदनि वारियूं बेअंत हूंदियूं आहिनि हे अर्जुन जेके कामी पुरुष रुगो फल में प्रीत रखंदा आहिनि स्वर्ग खे परम सुठो मञींदा आहिनि श्रेष्ठ इन खां वधीक ॿियो कुझु कोन्हे कर्म शुभ भी कंदा तो इन करे न कि असां भगवान जे वचन ते हलूं इन करे कंदा कि असांखे स्वर्ग मिले ईअं चवण वारा आहिनि जेके अहिड़े दिखाओ करण वारा अहिड़ी ॿोली ॿोलींदा आहिनि तिन जे अंतर मन में निश्चय वारी बुद्धि कोन हूंदी आहे चओ हरे राम यानी भगवान चवनि था शुभ धर्म में भक्ति भाव में अटल निश्चय हुजे बुद्धि पक्की हुजे डावाडोल न थियो भाई ठीक है ना।